अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना महबूबना मुहम्मद बारिक वसल्लम। या अल्लाह करीम जो सब करमत फरमा रहमत बरकत अता फरमा पहुंच फिर दस्तगीर सवाली तू अंदर जा सवाली न खाली बचरा हसन अमीर हुसैन पानी नाने जो सब को पारत करम करम अता फरमा मुजा मुर्शिद दस्तगीर पारत करम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही व नूर रशी मुहम्मद व बारिक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खरज मिन्नी नूर सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन। तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। मुझे बहुजा परवानो सभिनी सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सब गजी करे बुलंद आवाज़ जिक्र दौरा ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिक्र के बाद मुझे आका दरबार में दुरूद सलाम जो नजरानो इन अकीदे सा गुंबद खिदरमा तो असा के बहु दिसे तो सुनाने तो तो असा जो दुरूद सलाम बुद्धि करे वरी जवाब अता फरमाए तो गरजी करे बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। गरजी करे बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व असहाबिका या रहमतल लिल आलमीन। मुझे बहुजा परवानो तवा असा जी खुश नसीबी जो तवा असा आज महबूब मुस्तफा जे मिलाद में बैठा हो। को कंहिंजी खुशी मल्हाईंदो आहे, को कंहिंजी खुशी मल्हाईंदो आहे, को पंहिंजी औलाद जी खुशी मल्हाईंदो आहे, को पंहिंजे भाइरनि जी, को पंहिंजे दोस्तनि जी खुशी मल्हाईंदो आहे। अॼु तव्हां असां उन ख़ातमुन नबी जी खुशी मल्हाए रहिया आहियो। दुनिया वारा त तव्हां असांखे फतवाऊं ॾींदा आहिनि त मिलाद नाजाइज़ आहे। पोइ सरदार अली शाह करे तवज्जो रहे कि महबूब मुस्तफा जो मिलाद सब खां पहिरियां पहिरियां अल्लाह तबारक व तआला कयो, उन खां बाद में नबियन ऐं रसूलन, नबियन ऐं रसूलन खां बाद में फरिश्तन। तव्हां सां महफिल मिलाद भी कंदा हो, वरी महबूब मुस्तफा जा जुलूस भी कढंदा हो। तव्हां सां मिलाद कहिड़ी तारीख़ को शुरू कंदा हो? पहिरीं तारीख़ जी कहिड़ी तारीख़ ताईं? आखिरी रबिउल अव्वल ताईं, पहिरीं तारीख़ खां वठी करे आखिरी तारीख़ ताईं। तो घणा महीना इंतजार कंदा हो जी? 11 महीना। हाणे मिलाद महफिल सब खां पहिरियां पहिरियां अल्लाह तबारक व तआला नबियन जी पुटराई, उन खां बाद में फरिश्तन जी। वरी जॾहिं अल्लाह तबारक व तआला फरिश्तन जो जुलूस कढियो त सरदार अली शाह अर्ज़ करे इहो जुलूस क़यामत ताईं हलंदो रहंदो। तव्हां असां त हिकिड़ो महीनो जुलूस कंदा हो, पर रब पाक क़यामत ताईं इहो जुलूस हलंदो रहंदो। अॼु बि गुंबद ख़िज़रा जे साए में 70,000 फरिश्ता दीदार कंदा हलंदा था वञनि ऐं वरी क़यामत ताईं इन्हनि जो वारो कोन ईंदो। हाणे बस मुख़्तसिर अर्ज़ कंदुमि, तवज्जो रहे। अल्लाह तबारक व तआला मुझे महबूब मुस्तफा जो कीअं मिलाद मल्हायो। रब पाक फरमाए त ए मुंहिंजा महबूब, जी मुंहिंजा रब, मुझा महबूब मां रब जे तो महबूब के पैदा न कया हा त पंहिंजी रबूबियत ज़ाहिर न कया हा। छा पंहिंजी रबूबियत यानी रब थियण ज़ाहिर न कया हा। रब पाक पंहिंजो रब थियण ज़ाहिर कयो महबूब मुस्तफा जे करे। पोइ सरदार अली शाह करे इहो मुंहिंजे रब जो मिलाद आहे।
ये ना दिल ठारे करे अल्लाह तबारक व तआला जरे हजरत आदम अलैहिस्सलाम रूह फूकियो हजरत आदम अलैहिस्सलाम जरे चुरपुर में आयो तो हजरत आदम अलैहिस्सलाम मथो मुबारक मथे कयो ये डबलिंग घट करे साउंड दिस डबलिंग घट करे मथो मुबारक मथे कयो तो अर्श जे किनारे ते नूर ॾिठई नूर ॾिसी करे अल्लाह तबारक व तआला जी दरबार में हजरत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो फकाल या रब महादन नूर ये ना दिल ठारे करे मुझा मालिक ही नूर छा जो अल्लाह तबारक व तआला फरमाता ए नबी आदम यो मुझे नबी आखिर ज़मान मुझे महबूब आखिर ज़मान नबी तमा नबीन जे सरदार जे जो आसमान में नालो अहमद जमीन में नालो मोहम्मद यार डबलिंग कुछ घट करे साउंड दे ए आदम इनके पैदा न कया त न जमीन न आसमान न सिज न चंद्र न जन्नत न दोज़ख ए आदम तो के भी पैदा न कया तमा सा खबर पई त जमीन और आसमान महबूब मुस्तफा जे करे सिज चंद्र तारा जन्नत दोज़ख महबूब मुस्तफा जे करे हजरत आदम महबूब मुस्तफा जे करे सरदार अली शाह जे करे इयो ही तो मुझे रब जो मिलाद है तवज्जो है यो रब पाक जो मिलाद ऐ नबियन रसूलन मिलाद किए कयो अल्लाह तबारक व तआला महफिल मिलाद कराई मीसाक में कुरान पाक मीसाक में वायदो जो अल्लाह तबारक व तआला नबियन ऐ रसूल को वतो ए नबियो ए रसूलो मुझो महबूब करीम खातमुन नबी अव्हां जे टेम में अची वने तो उन जो इस्तकबाल की कंदो तो हाने सरदार अली शाह को सवाल दो करे जने अल्लाह तबारक व तआला जने खातमुन नबी करे मोकलणो आ तो हजरत आदम अलैहिस्सलाम का वायदो छो हजरत शीस अलैहिस्सलाम का वायदो छो वो सब नबियन का वायदो छो जने अचणो ही आखिर में आ तो वायदे जी जरूरत केड़ी आ तो सरदार अली शाह करे वायदो इन जे करे त दुनिया वारन के खबर पवे त नबियन वायदो केड़ो कयो मीसाक में रब जी दरबार में नबियन अर्ज कयो मुजा मालिक खातमुल नबी असां जे टेम में अची वने असां नबूवत रिसालत किताब छडे करे उन खातमुल नबी ते कलमो पढ़ी उम्मती थी वेदासे नारे तकबीर नारे रिसालत हो मुझे महबूब जा परवानो नबियन रसूलन वायदो करे अल्लाह जी दरबार में तासा नबूवत रिसालत छदे करे उन खातमुल नबी ते कलमो पढ़ी उम्मती थी वेंदा से हो मुझे महबूब जा परवानो मीसाक में जेको नबियन रसूलन वायदो कयो मेराज वारी रात वरी पूरो करे देखारियो वो मुझे मौजा परवानो तवासा त पांजे खातम नबी जो मिलाद मलायो ता पर नबी मेरा जवारी रात सब इकट्ठा थया हजरत आदम अलैहिस्सलाम का वठी करे हर एक नबी पंजो मिलाद पाण पढ़ियो हर एक नबी पंजो मिलाद हजरत आदम अलैहिस्सलाम का वठी करे हर एक नबी पांजो नालो बुधायो पांजो मर्तबो बुधायो नबूवत जो रिसालत जो मौजज़ा बुधाया के नबी चयो रब एक मौजज़ो दिनो के चयो ब के चयो टे के चयो चार के चयो पंज के चयो आखिर में ये चवंदा व्या खातमुल नबी के रब पाक मौजज़ो बनाए मोकलियो को सरदार अली शाह करे यो नबियन जो मिलाद फरिश्तन जो मिलाद जन्नत में रब पाक फरिश्तन के इकट्ठो करे प्यारे करे रब पाक फरमायो फइजा सवैतु व नफतु फी मिन फकौलु साजिदीन मुझे मौजा परवानो रब पाक फरमायो पोए जरे इन के ठीक करे वटा इन में पंजो रूह क्या उन जे वास्ते सब सजदे में कईमो
वो सरदार अली शाह चवंदो आहे रे तवजो मुझे भऊ जा परवानो जो तवां सां हिते महबूब जे नूर ते गालियूं ॿुधंदा हुआ इनकार ॿुधंदा हुआ मिलाद जो इनकार ॿुधंदा हुआ सरदार अली शाह चवंदो आहे यो हितों जो इनकार नाहे मुझे महबूब जा परवानो इकरार भी जन्नत में इनकार भी जन्नत में इकरार भी इनकार भी तवज्जो रहे जे इकरार कयो रब जो हुक्म मनो नबी के सजदो कयो जडे सभनी परस्तन सजदो कयो मथो मथे खणी करे एक बे के निहारे बियो सजदो कयो रब फरमायो ए फरिश्तो मां तवा के त हिकड़े सजदे जो हुक्म कयो बियो सजदो छाजे करे ओ फरिश्तन अर्ज कयो मुजा मालिक जडे तो असा के हुक्म कयो त मुजे नबी के सजदो कयो असा सजदो करे मथो मथे कयो से असा सबनी फरिश्तन तो रब जो हुक्म मने नबी के सजदो कयो से मुजा मालिक हिक बे के निहारे करे जडे असा तो रब जो हुक्म मनो से नबी के सजदो कयो से बियो सजदो तो रब जी दरबार में शुक्राने जो अदा कयो से बियो सजदो तो रब जी दरबार में शुक्रानो पियो शुक्रानो छाए इयो ई त फरिश्तन जो मिलाद आहे वो सरदार अली शाह इहो कंदो आहे त रब पाक जी दरबार में फरिश्तन जो बियो सजदो तुंहिंजी दरबार में जो मुंहिंजा रब असां के मिलादी बणाई जे नबी जे नूर के सजदो फरिश्तन ते रब पाक फरमायो त हाणे तव्हां जन्नत में रहो काथे रहो बुलंद हो काथे रहो हाने जे इनकार कयो छा जे जी जे हाने जे इनकार कयो उन जो थोरो तारफ कराया ना कना बस जो बात मुख्तसरी जे इनकार कयो उन जो नालो है इब्लिस छा नालो जी छा नालो इन जो थोरो इब्लिस जो तारफ कराया जेके न तव्हां असां सिंधी सलेमी में चवंदा आहियूं शैतान जी छा चवंदा आहियूं जी हाणे ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि हले थी शैतान जी ईअं न त शैतान जो ॻाल्हि दोज़ख में जाओ सुभान अल्लाह शैतान जी ॻाल्हि थी तवज्जो अल्लाह तबारक व तआला शैतान खे दोज़ख में पैदा कयो काथे पैदा कयो जॾहिं जो रब पाक पैदा कयो त हिन दोज़ख में ई इबादत शुरू कई तो रिवायत में अचे तो शैतान के बाहि असर न कंदी शैतान जे लाइ बर्फ ऐं थधि जेको आहे त उन जे लाइ तवज्जो रहे दोज़ख में इबादत शुरू कई इबादत कंदे कंदे दोज़ख में काई टुकड़ी न छॾी वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो त मां हाणे तोसां राज़ी आहियां तो दोज़ख में इबादत कई हाणे मां तुंहिंजो मर्तबो भी वधायां थो वरी ज़मीन ते आयो वरी रब पाक ज़मीन ते भी जॾहिं हिन खे ॾिठो त काई टुकड़ी न छॾियईं वरी ॿी ज़मीन ते आयो रिवायतूं ॿ रिवायतूं अचनि थियूं हिकु रिवायत में अचे थो चपे चपे ते सजदो कयईं चइनि आङुरियुनि ते ऐं ॿी रिवायत आहे त गेरीअ जे विख विख पखीअ जे विख विख ते हिन सजदा कया याने दोज़ख में भी काई टुकड़ी न छॾियईं सतनी ज़मीनुनि ते भी काई टुकड़ी न छॾियईं सतनी आसमाननि ते भी काई टुकड़ी न छॾियईं तां ते वञी जन्नत में इबादत करणु लॻो हेॾे तवज्जो शैतान जी ॻाल्हि थी सुभान अल्लाह न